उन घर में अल्लाह जी रहमत कॾहिं बि न वसंदी आहे ऐं रब जा फ़रिश्ता कॾहिं बि न ईंदा आहिनि। जंहिं घर में क़ुर शरीफ़ खे पोतियूं ॾिनल आहिनि पर उन्हनि खे खणी पढ़नि कोन। चौकीदार थोड़ी आहे जेके तव्हां घर में हिफ़ाज़त लाइ रखी छॾिया आहिनि, हिफ़ाज़त थींदी। हे रब जो क़ुर आहे, हे पढ़ण जे लाइ अल्लाह पाक नाज़िल कयो, रखण जे लाइ न। यादि रखो, घर में कॾहिं बि पिटको तव्हांजो ख़तमु न थींदो। जेके ॿ टेम कहिड़ा? हिकु फजर जी नमाज़ खां बाद में ऐं ॿियो असर जो। हिन ॿिन्हिनि टेमनि में हिकु फजर जे टेम में अल्लाह जा मलाइका नज़िल थींदा आहिनि ऐं ॿियो टे पर जे वक़्त में। जंहिं घर में अल्लाह जे क़ुर जी इबादत हले, तिलावत हले, त अल्लाह पाक उन्हनि फ़रिश्तनि खे हुकुम ॾींदो आहे त हे फ़रिश्तो हिन घर ॾांहुं बि चकर ज़रूरु लॻाइजो। बाक़ी जंहिं तव्हांजे घर में हिन क़ुर शरीफ़ खे कुझु पढ़ो न कयो त पोइ सुकून जे लाइ रांबाटियूं छा जे लाइ था कयो? छो सुकून उहो हूंदो आहे जेके अल्लाह जा फ़रिश्ता खणी ईंदा आहिनि। सुकून उहो हूंदो आहे जेको रब जा फ़रिश्ता खणी ईंदा आहिनि, जेको फजर जे टेम में ईंदा आहिनि। रब तो फरमाए अस्सलातु खैरुम मिनल नौम, निंड खां बहितर अथव नमाज़। उन वक़्त में तव्हां खोंगराणंदो, सुकून सां सुता पिया आहियो, बाद में उथो चओ सुकून कोन्हे, राहत कोन्हे। तूं रब खे यादि कर त रब सुकून ॾेई न। रब खे यादि कर त रब सुकून ॾेई न। सुकून अल्लाह वटां। अल्लाह खे जेतिरो यादि कंदे एतिरो सुकून तोखे जल्दी मिलंदो। जीअं रब खे तूं यादि ई न कंदे त रब ज़ुल जलाल वल इकराम उन नाफ़रमान खे ॾिसंदो बि न आहे। रब सां सचा थियो, रब तव्हांखे उहे मौजज़ा ॾेखारींदो जो तव्हां कॾहिं मान में बि न रखिया हूंदा, सोच में बि न रखिया हूंदा। ए अल्लाह जा ख़ल्क़ियल इंसानो, रब सां सचा थियो। मुसलमान थी करे नमाज़ न पढ़े तो मुसलमान न आहे। छो तूं इनकारी आहे। इनकार जी माना आहे काफ़र, काफ़र, काफ़र। जेको रब जी नमाज़ अदा न करे न वो मुसलमान। ॾिस न, मुसलमान को तो चे मुंहिंजो नालो अब्दुल नबी आहे, को तो चे गुलाम नबी आहे, को तो चे फिलाणो आहे। रब जा नाला रखंदा, अल्लाह जे रसूल जा नाला रखंदा, वरी उहे मुसलमान बि सॾाईंदा, वरी नमाज़ बि नथा पढ़नि। नमाज़ तूं न पढ़े त मुसलमान छा जो आहे? ये त गैर मुस्लिम भी नमाज न पढ़ंदा। मुसलमान जो फर्ज़ आहे नमाज। रब तो चए वे मां नमाज जी माफ़ी न ॾींदुमि। छा? मां नमाज जी माफ़ी न ॾींदुमि। खुदा जे वास्ते रब ज़ुल जलाल जे क़ुरान पाक के खणंदा कयो। फजर जी नमाज़ अदा करे घर में क़ुरान जी तिलावत कंदा कयो। ॾिस त न कुछ वक़्त खां बाद में कीअं सुकून था नाज़िल थियनि। हीअ सुकून न हूंदा त इहा रहमत हूंदी, त रब जी रहमत जेकॾहिं यकीन अथई त कर। ॾिस बाद में अल्लाह जो मौजज़ो कीअं त तुंहिंजो ॾींहुं ख़ैर जो गुज़रे, कीअं त तुंहिंजो वक़्तु ख़ैर जो गुज़रे। न त यादि रखजांइ, सुबुह जो रोज़ी जे लाइ वेंदो आहे, राति जो दाऊं कंदो आहे, त अॼु मज़ो ई कोन हुयो। मज़ो अल्लाह जी नमाज़ पढ़, रब जे क़ुरान खे खोल, पढ़, अमल कर, त ॾिस कीअं तुंहिंजी रोज़ी में आबादी थी अचे, ख़ुशहाली थी अचे, रहमती थी वसनि। यादि रख, जेकॾहिं क़ुरान ऐं नमाज़ न पढ़ी रहमत ऐं सुकून जी बि दाहूं न कंदा कयो। छो? रहमत ऐं सुकून अल्लाह खे यादि करण में आहे। जेकॾहिं रब खे यादि, रब खे त हर कोई गैर मुस्लिम बि ईअं यादि कंदो आहे। रब खे सचो यादि करणु कीअं हूंदो आहे? झुक सजदे में वञ, सुभान रबी आला, सुभान रबी आला, सुभान रबी आला। रब सजदे वारे सां प्यार कंदो अथई। यादि रखो, इहे कदम खणो त ॾिस केतिरी सुकून ऐं राहत थी मिले। करे त ॾिसो न, पंहिंजी औलाद खे बि नमाज़ जी पाबंदी, पंहिंजे निड़नि बचड़नि गुलाब जा गुल इन्हनि खे बि तव्हां नमाज़ जी हिदायत था कयो, क़ुर पाक पढ़ण जी हिदायत था कयो। इहो तव्हांजो फर्ज़ आहे, तव्हांजो फर्ज़ आहे। इन जी बि पुछाणी थींदी त पंहिंजी औलाद खे कहिड़ी तरबियत ॾेई आहे।
بعد میں ہیٹ ان اولاد جی صدا بھی وڈی ملندی تھی وڈی تکلیف میں خوفناک سزا ہیٹ زمین میں اندر ملندی تھی یاد رکھجے اے جوان یقین نتھو چاہیے ہائے یا رب العالمین شو تو تہاں جے دماغ میں شیطان ابلیس جا وسوسہ گھڑا وہ تہاں کے یقین کڈے بھی نہیں مجھو فرض آ تہاں تاڑی پیغام پہنچا مجھو فرض آ تہاں تاڑی پیغام پہنچا تہاں اللہ جی خلقل انسان ذات کے عمل کرن شل رب نصیب کرے جزائک اللہ خیر ما السلام